ये हसीना एटम बम मूंदी हसीना सा छो टकरा कुत्ता हसीना कुत्ता नैना नाज तान हीरोइन है। अरे नैना नाज माजारो लगंदी है। ज़ोरिया पाण खे हसीना से डराईंदी हुई आहे त सफ़ा मम्म जे मुहान छोड़े कच्चा पर सदड़िया अरे इतनी बेइज्जती सब हिकड़े ॾींहं में अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 ये रिछ पे कुत्तो वेंदो है ना अरे चक्कर ही बाह में अरे कुत्तो हाणे जेको मां चाहींदुसि उहो ई थींदो। हाणे तूं असां खां न बचंदे अञा मां उहो पुट ई लाहे ॼणो जेको मौला बख़्शे जो सिर वॾे।